साईं महिरबानी करे ॿुधायो त हीअ जेको आहे तो पुठे दफ़े जेका दोस्तनि खे असां मालूमात ॾिनी हुईसीं त उन में हिकिड़ो जेको ईयर जो कमु आहे कन जो जेके मशीनूं आहिनि उन हवाले सां बि तव्हां जेको कमकार थिए थो या न? सर ईयर जे हवाले सां जेको न असां वटि मशीन अवेलेबल हूंदियूं आहिनि पर उहे जेका हिन वक़्तु हिते असां अवेलेबल न कयूं आहिनि पर असांजी सखर वारी शॉप ते आहिनि। अच्छा हिते जेको आहे तो छा रुझान आहे माण्हुनि जो चश्मनि जे हवाले सां? सर रुझान पंहिंजो जेके नवां कस्टमर असां वटि अचनि था उहे अलहमदिल्ला हिते सेटिस्फाइड थी वञनि था ऐं उन्हनि खे हिते इहा सहूलियत मौजूदु हुई न त हुननि खे जेको आहे न परे जी नज़र जो मसइलो आहे या वेझे जी नज़र जो त हाणे जंहिं महिल उहो हिते अचनि था असां उन्हनि खे टेस्ट करे उन्हनि खे चश्मा ठाहे ॾियूं था ऐं इन खां अलावा बि जेके बि फैमिलीज़ वग़ैरह पाइनि थियूं चश्मा उहे बि जेके अची करे हितां ठाराए वञनि था। जी जी ऐं उहे सेटिस्फाइड बि थियनि था असांजे रेट्स खां ख़ासि सेटिस्फाइड थियनि था छो जो जेके रेट मां हिते हलायां थो उहे ई उन्हनि खे लाड़काणे में ऐं सखर में मिलनि था त इन करे हू जेको आहे तमामु जेको आहे सेटिस्फाई थी करे वञनि था। जी जी अच्छा हीअ जेको आहे साथी आहे माना मक़ामी साथी आहे? जी जी हे जेको आहे मक़ामी साथी आहे हितां जो ई आहे। ठीकु आहे ऐं माशाअल्लाह हिन जे किरदार में तमामु जेको आहे सुठो आहे इख़लाक़ हे हो जेको असांजी डीलिंग मां हिन जी ॾिसां थो ऐं माशाअल्लाह हिनखे जेको मां कमु सेखारियां थो त तमामु तेज़ी सां सिखी रहियो आहे ऐं माशाअल्लाह ईअं आहे की जेके बि कस्टमर हाणे अचनि था त हू कुझु वापसि पहिरियों वेंदा हुया हाणे उहे वापसि नथा वञनि। सही इंट्रोडक्शन करायो त कहिड़े कहिड़े क़िस्म जा चश्मा ऐं अखियुनि जा लेज़र या कहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं? सर असां वटि आई टेस्टिंग करे उन्हनि जा जेके नज़र जा चश्मा ॾिना वेंदा आहिनि। ठीकु आहे उन में हवाले सां असां वटि जेके फ्रेम्स आहिनि उहे ईअं सम्झो की लो क्वालिटी में बि आहिनि नॉर्मल क्वालिटी में बि आहिनि फर्स्ट कॉपीज़ में बि आहिनि इवन ईअं सम्झो की 500-600 खां स्टार्टिंग आहे त वेंदे 2500-3000 ताईं बि फ्रेम आहे। इन जो रुझान त वॾनि शहरनि में हूंदो आहे त हिते बि आहे माना रुझान? सर हिते घटि आहे। हा हिते घटि आहे या त वरी ईअं हुयो की असांखे नॉलेज न हुई एतिरी पोइ हिन हवाले सां हाणे मां ब्यूटी पार्लर्स में जेको आहे न इहे कार्ड्स वग़ैरह विराया आहिनि हाणे ॾिसूं छा रिज़ल्ट अचे थो इनशाला। त मदीजी शहर जे आसपास में घणा ब्यूटी पार्लर्स आहिनि? सर एटलीस्ट मां सम्झां थो 6-7 ब्यूटी पार्लर्स मूंखे ख़बर पई आहे पोइ उन्हनि वटि असां जेको आहे न मोकिलिया आहिनि। जी इंस्टार्ट जेके आहिनि असां सभिनी खे ॾिना आहिनि हुते ताकी हिन में जेको आहे न उहो पसंदि करे कोई बि कलर पसंदि करे वरी जेको आहे ऑर्डर ॾेई सघनि था। न असल में मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अक्सर हिते असां वटि जेको ख़्यालु पातो वञे थो त उहो इहो त हिन सां अखियुनि जो नुक़सानु थींदो आहे ऐं इहो माना हिकिड़ो खामखा जो जा ख़र्चु आहे या इन सां को मक़सदु हासिलु नथो थिए त हिते जेके ब्यूटी पार्लर ऑलरेडी कमु कनि था त उन्हनि वटि हिन शइ जी डिमांड आहे सही अॻु में? सर हूंदी या आहे इहा हाणे वधीक ख़बर न आहे छो असांखे अञा 3-4 महीना थिया आहिनि। ठीकु आहे न ऐं ॿियो हीअ आइटम आहे तक़रीबन सर्दी जो सर्दी में ही तमामु घणा जेके आहिनि इस्तेमालु थींदा आहिनि ऐं गर्मी में वरी जीअं अगरि फंक्शन वग़ैरह थियनि था त उन महिल जेको आहे इस्तेमालु थींदा आहिनि। जी जी मन जे हवाले सां इहो तव्हांजे एक्सपीरियंस जे हिसाब सां ॿुधायो त परे नज़र वारा माण्हू जेके आहिनि चश्मे वारा घणा आहिनि या वेझी नज़र वारा घणा आहिनि? सर वेझी वारा घणा आहिनि। अच्छा जी सर सर ईअं न हूंदो आहे भई ईअं सम्झो की 40 साल खां पोइ जेको आहे न वेझे जी नज़र लाज़मी ख़राबु थींदी आहे। जी सर सही त अॼुकल्ह त नौजवान तबिको बि जेको कंप्यूटर ऐं मोबाइल जो इस्तेमालु करे थो उन सां बि त वेझी नज़र जो ई मसइलो? न सर हू वेझी नज़र जो हूंदो आहे उन्हनि खां परी नज़र जो हूंदो आहे बाक़ी उन्हनि खे असां प्लेन शीशा जेके न ठाहे ॾियूं था उहो हिन में हिकिड़ी हीअ शइ आहे हिन खे असां चवंदा आहियूं ब्लू कट। सही ठीकु आहे न हिन जो फंक्शन इहो हूंदो आहे की हीअ अखियुनि में असां जेके लेज़र लॻंदा आहिनि उन्हनि खे क्रॉस न थियणु ॾींदो आहे 100% जेको आहे उहो कंदो आहे कट कंदो आहे। सही चवंदा आहियूं फर्स्ट कॉपी सां मुराद इहो हूंदो आहे की हिन जे गिलास में हिकिड़ी ख़ासियत हूंदी आहे की हीअ जेको आहे जंहिंमहिल तव्हां उस में पाईंदा हुयो त हीअ अख खे थधो रखंदो आहे। जी सर हीअ तव्हां पाए ॾिसो काफ़ी जेको वैरायटी आहे असां वटि हीअ पाए ॾिसो हीअ तव्हां जंहिं महिल उस में वेंदा आहियो तमामु घणो जेको आहे हीअ हिन जो रिज़ल्ट साम्हूं ईंदो आहे। सर हीअ तक़रीबन 2200 रुपए जो आहे। जी सर लेंसिस हूंदा आहिनि हिन में जेको आहे प्लेन में बि हूंदा आहिनि ऐं नज़र में बि हूंदा आहिनि। जेके दोस्त यार जेको नज़र में अगरि चवंदा आहिनि त असां उन्हनि खे जेको आहे नज़र वारा ऑडर उन में जेको ऑडर ॾियणो पवंदो आहे बाक़ी प्लेन जेके आहिनि हिन वक़्तु अवेलेबल आहिनि असां वटि कोई ख़र्चो न हूंदो आहे। हीअ जेका क्वालिटी आहे तमामु बेस्ट आहे ऐं हिन में फ़ाइदो इहो हूंदो आहे अगरि आई साइड जो कोई वठे थो त उनखे चश्मे पाइण जी ज़रूरत न पवंदी आहे हू लेंस पाए करे ईअं ई घुमी सघे थो। ऐं ॿियो हिन में जेको फ़ाइदो इहो हूंदो आहे की जीअं अखियुनि जो असांखे कलर अगरि चेंज करिणो आहे त हीअ अक्सर जेको आहे लेडीज़ पाईंदी आहे ऐं अक्सर वरी जेको आहे हिते कुझु छोकिरा वग़ैरह बि अॼुकल्ह जेके नई नस्ल आहे उहे बि पाइनि था।